मूंखे का औलाद कोन थिए। जी जी। हाँ मूंखे 11 ॾींहं बुख ते पियो थियो, सिर्फ़ु पाणी ॾींदमि, पाणी बेहोश पाणी पी बेहोश यादि पियो पए, सुठी पियो थी सॼो ॾींहुं सॼो राति का तव्हांजी जेके हुतां जी शादी खे घणा साल थी विया? 8 साल थिया आहिनि मुंहिंजी शादी खे। अच्छा, इन विच में तव्हांखे जेको त माना औलाद वग़ैरह थियो आहे या कोन थियो आहे न औलाद? कोन थियो। अच्छा, माना औलाद जे करे तव्हां ते माना तशदुद मार्क कयनि तव्हां ते? मां औलाद जे करे तशदुद कयो, पोइ मूंखे मारे पीटे मूंखे दर्द विछरायो आहे, मां तलाक ॾेई छॾियो। जी। हा अच्छा, उन खां पोइ जेका आहे सा माना हुननि वरी जेका आहे सा पोइवारी जेका आहे सा माना अवां जी माना न कई आहे पोइवारी? न कई। अच्छा, जेको हींअर जेके माना केस जेको सो माना पुलिस में माना दाख़िल जेको सो माना थियल आहे, जेको सो माना हुनजे ख़िलाफ़ तव्हां माना जेको केस दाख़िल करायो आहे? करायो पर कुझु बि कोन कयो। अच्छा, छो? छाजे करे? हू जे बासर माण्हू आहिनि छा? अच्छा, हलो ठीकु आहे। इनखे खन कयोसि, हिनखे खन कयोसि।